साईं जो मोबाइल कुत्ते आगुन मां भॻो असां क्यों हा मां खे न त मूंखे बि वठी हलो डॉक्टर वटि महांगो आहे यार इहो महांगो आहे भाउ मां कुझु खंडु वठण वियासीं हा इहो ई आहे अबू आहे मुंहिंजो बीमार अच्छा न आहे वठी जो पढ़ाइण कंहिंखां मां काॾो वञा तव्हां ख़बर आहे हुजे मां अबे खां हाणे पैसा पिया रहनि छा नंढा वॾा खणी थो अबे खे बचा यार यार तव्हांखे मां हितां सलाह बि ॾिनी न डॉक्टर ॾे न वञिजो इहो महांगो आहे सस्तो ॿुधायो 20-30 यार तूं हुनखे अब्बा खे ॾे असांखे त ॾे मोबाइल त ॾे हिकिड़ो भाई हा भाई जान अब्बा खे ॾे हा अब्बा जॾहिं बीमार आहे त उहो कीअं फोन ते ॻाल्हाईंदो चए थो त हा बा जी छा चयो डॉक्टर ने अली करो कम गाॾी कढां अब्बा मां काॾो वञा हेॾा पैसा अब्बा साईं बैलेंस वियो हलो पटेल छॾियो त मुंहिंजी मोबाइल आहे छा आहे ख़ैरात खे काॾा अड़ी मूंखे ख़ैरात न आहे बाबा माफ़ करो कुझु बि न आहे बाबा मूंखे हाली छॾ मां ॼाए थो 10 जी जाइ ते 50 ॼाए थो छॾो न हमरा बाबा तुंहिंजे अमीर मां ॼऊं त मां मुंहिंजो 100 रुपया तो जा 50 200 जेको छॾियो मोबाइल तो वरिती थे 2 मिंट ॻाल्हाए तो मोबाइल वठां 10 रुपया ॼाए तो मुंहिंजा बाबा ॼाए तो 2 मिंट मोबाइल वठां काॾे तुंहिंजे चक्कर में हमरा मोबाइल खणी वियो पाणनि पटिया काॾे वियो